सिंध जी निगरान काबीना कसम खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी काबीना खे कसम खणायो। ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़, यूनिस डागा ऐं मुबीन जुमानी वज़ीर बणिजी विया। साद ख़ालिद, जुनैद शाह, रना हुसैन ऐं अरशद वली मोहम्मद बि वज़ीर बणिजी विया। अहम ख़बर खां वांखे अपडेट कंदा पिया आहियूं। सिंध जी निगरान काबीना कसम खणी वरितो आहे। सिंध जी निगरान काबीना कसम खणी वरितो आहे। गवर्नर सिंध कामरान टिसोरी काबीना खे कसम खणायो। ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़, यूनिस डागा ऐं मुबीन जुमानी वज़ीर बणिजी विया आहिनि। साद ख़ालिद, जुनैद शाह, रना हुसैन ऐं अरशद वली मोहम्मद बि वज़ीर बणिजी विया। सिंध जी निगरान काबीना कसम खणी वरितो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। जी फयाज़। बिल्कुल निदा, सिंधी निगरान काबीना कसम खणी वरितो आहे। निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़ुर पिण तक़रीब में मौजूद हुयो। गवर्नर सिंध कामरान टिसोरी नवां जेके नामज़द कयल जेके सूबाई वज़ीर आहिनि उन्हनि खे कसम खणायो। कसम खणण में ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़, यूनिस डागा, मुबीन जमाली, ईश्वर लाल, अरशद वली मोहम्मद, डॉक्टर जुनैद शाह, उमर सुमरो, डॉक्टर साद खान नियाज़ ऐं खुदाबख्श मरी समेत मिसिस राना हुसैन शामिल आहिनि। सभिनीनि सूबाई वज़ीरनि खे जेको गवर्नर पारां कसम खणायो वियो। तक़रीब में चीफ सेक्रेटरी, काइम मुक़ाम IG, सूबाई सेक्रेटरी, निगरान वज़ीर जी जेके फैमिली जा जेके मेंबर आहिनि उहे शरीक हुया। निगरान जेके वज़ीर आहिनि उनखे कसम खणण खां पोइ बाक़ाइदा तौर ते पोर्टफोलियो अलाट कयो वेंदो जेका उहे पंहिंजी ज़िम्मेदारी अदा करणु शुरू करे ॾींदा। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।